अंग्रेजी है देखो पार्किंग आने 100 रुपया गाड़ी पार्किंग 100 रुपया मध्य भी फटाफट कपड़ों कम कर थोड़ा फुल ग्राउंड खाली है पूरी ता केरे साइड गाड़ी बिहारी द हिन साइड की न उन साइड इहो छो था पुछो? अरे गाड़ी खणाण आया तो अरे गाड़ी बाबा केडी गाड़ी हिकड़ो मिनट मां त ऑटो में आयो अरे मां त आई पंध वही ॾिठव अची वियो न टेंशन में ईअं ही नॉर्मल माण्हू टेंशन में अची वेंदो आहे गाॾी किथे बीहारे बस साह हेठि मथे थी वेंदो आहे बीपी सिधो मथे थी वेंदो आहे भाई गेम न पूरी थी वञे त शख्स मां आहियां नील गोकलानी हिन ई प्रॉब्लम जो सॉल्यूशन खणी आया आहियूं असांजे धंधे जो नालो आहे पार्किंग वारो ऐं मूंखे खपनि तव्हांजा 100 कलाक उनमें 5% हक़ तव्हांजो। नील जी तव्हांजो स्वागत आहे सिंधी शार्क टैंक सीजन 3 में। मूंखे तव्हां कुझु पंहिंजे लाइ ॿुधायो तव्हां कीअं आयो इहा आइडिया? त शार्क्स मां आहियां सिंधु नगर मां हिकु दफ़े ई ॻाल्हि आहे मूंखे जाम मुश्किल सां हिकु गर्लफ्रेंड मिली हाणे गर्लफ्रेंड मिली आहे त उन जी ख़्वाहिशूं त पूरियूं करणियूं आहिनि हिकु दफ़ो उन मूंखे चई हल मूंखे राउंड ते वठी हल हाणे चयो अथई त मूंखे त वठी हलणो पोइ चई नाश्तो खाराए मां खारायोमांसि चई फलूसो खाराए मां खारायोमांसि चई मूंखे ड्रेस वठी ॾे मां चयो छुटासीं विच मार्केट में ड्रेस वठी ॾियण माना मुसीबत खे पाण बाक़ी पाइण हिन में 2 ॻाल्हियूं थी सघंदियूं आहिनि या त कंहिंजी गाॾी कढी करे पंहिंजी लॻायो उन में चांसिस जाम आहिनि कंहिंजी मार खाइण या त ॿी ॻाल्हि रिस्क खणी पंहिंजी गाॾी विच ते बीहारियो मां रिस्क खयो दुकानदार खे पंहिंजी कमाई खपे दीदी हे वठो इन में कड़ी ना था लॻो मां चयोमां यार जल्दी कर भाई मुंहिंजी गाॾी बीठी आहे ॿाहिरि अरे त भाभीअ खे चओस न मां ॿाहिरि बीठो आहियां तूं अच नओ प्यारो न उहा मूंखे छॾे ई न पई ऐं कड़ी ना चए त मूंखे अगड़ी करणो ई पवंदो न मोहबत में रहणो आहे न रहणो आहे। हलो भाई फास्ट फॉरवर्ड कयो एॾी वरी कहाणी सुबुह थी वेंदी अचां थो न मिंट बीहो न इंसान खे ॻाल्हाइण जो हक़ न ॾींदव त कम थींदव कीअं? हा पोइ ॿुधायो छा थियो? हिते उन जी ड्रेस फाइनल थी उते मुंहिंजी क़िस्मत एॾो जोर सां आवाज़ आयो गाॾीअ जो मुंहिंजी वारीअ जो चई मूंखे कुर्तीअ सां गॾु 1 पीस बि खपे। अरे तव्हां जल्दी कयो न यार हिते मुंहिंजा पैसा उन्हनि तव्हांखे जल्दी पई आहे पगड़ियुनि ते वञिणो आहे असांखे ॾिसे न करे अशो पायो आहियां मूंखे बि उन्हनि पगड़ियुनि ते ई वञिणो हुयो उन जो टेंशन अलॻि हुयो एतिरे में वरी जोर सां आवाज़ आई ठका तव्हांजी वारी हो मुंहिंजी गाॾीअ जो। अरे बाप रे मां जेसि ताईं ॿाहिरि पहुतुमि गाॾी मथे चढ़ी चुकी हुई कंहिंजे मथे? अडल्ट जोक न आणो हिते ॿार बि ॾिसंदा आहिनि असांजा वीडियो। पोइ गाॾीअ जो छा थियो? नो पार्किंग वारा खणी आ। अरे रे 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 मुंहिंजो परिवार मुंहिंजो संसार हिकु झटके में उजड़जी वियो। अरे परिवार छो उजड़जी वियो? परिवार ई घुमंदो न गाॾीअ ते उन्हनि मां सोचियो मां कंदुमि कमु पार्किंग जो। मूंखे ॿुधायो तव्हांजो प्लान छा आहे? ॾिसो असां वटि 2 टाइपनि जी पार्किंग आहे हिकु नॉर्मल हिकु प्रीमियम। अच्छा प्रीमियम में छा आहे? तकड़ ॿुधण जी प्रीमियम पार्किंग में तव्हांजी गाॾीअ ते कोई कुत्तो न सुम्हंदो न मथां न हेठां। अरे यार तव्हांजी पार्किंग में कुत्ता बि आहिनि? वञो यार न लॻाइनि मूंखे पैसा आई एम आउट। क्रिकेट था खेॾूं आउट मिंट ॿुधो ॿुधायो तव्हां ॿुधायो। कुत्तनि में अलॻि कमाई आहे कुत्तनि खे गर्मियुनि में खपंदी आहे बालकनी सीट कार ऐं मथां उन लाइ 50-80 रुपया ॾियण लाइ तयार आहिनि। अरे वाह ये तो मस्त आहे। उहो प्रॉफिट ई अलॻि आहे उहे सीटूं असां उन्हनि खे ॾींदा आहियूं नॉर्मल पार्किंग सेक्शन में प्रीमियम में तो कुत्ता अलाउड ही कोन्हनि। सही आहे यार मूंखे लॻाइणा आहिनि पैसा। अरे तू बी यार हमेशा तोखे तकड़ुनि ते पैसा लॻाइण जी पैसा आहिनि असांखे हाणे कोई शो तव्हां पार्किंग कंदो हिकु साइड पार्किंग अलाउ कान्हे ॿिए साइड त अलाउ आहे न हुते पार्किंग करे। सेठ अॼुकल्ह घर में 4 भाती आहिनि 8 गाॾियूं आहिनि ऐं जिते अलाउ आहे पार्किंग करण उते जॻह किथे आहे? ॾिसो प्रॉब्लम तो सॉल्व कयो था मूंखे तव्हां हाणे इहो ॿुधायो तव्हांजी सेल घणी आहे? शार्क्स हाणे ताईं चालू करे असांखे 1.5 साल थी वियो आहे ऐं एतिरे में असां 30 लखनि जी सेल कई बि आहे। हाणे तव्हांजा थोड़ा अघ ॿुधायो। शार्क्स नॉर्मल पार्किंग 20 रुपया प्रीमियम 30 रुपया। प्रीमियम कुत्तन वारी बराबर
साइकिल वारनि लाइ हिकदमि सस्तो, वीचारा दॿे वारा थिया, ॿार थिया, खाली 10 रुपया। सभ में कमाई रखी अथव न, न्याणियुनि लाइ फ्री आ। न्याणियुनि लाइ फ्री? सेठ, न्याणियुनि खे जेतिरो ॾियो घटि आ, धंधो डबल थींदो, डबल। हा पोइ सही आ, सलाम आ तव्हांखे। ऐं असां मंथली पास बि त कढी आ, 10% डिस्काउंट। कुता फ्री। मूंखे इहो ॿुधायो, तव्हां असां 100 कलाक वठो था, पर कंदव छा तव्हां? सेठ, तव्हांजी पहचान आहे न सेठ। पहिरियों असां छा कंदासीं, असांजे साम्हूं जेकी प्रॉपर्टी आहे न, उन ते कब्ज़ो कंदासीं। कब्जो कंदासीं? मुंहिंजो मतिलबु आहे वठंदासीं। हुन ते 4 फ्लोर ठाहींदासीं, ऑटो, कार, ट्रक, हेलीकॉप्टर बि आणींदासीं। हेठि हूंदो वॾो स्विमिंग पूल। स्विमिंग पूल छो यार? जंहिंखे गाॾी वॉश करणी हुजे, विझो सिधो पूल में। आए कुछ त ॻाल्हि आहे तव्हां में, कलाकारी कयो था। हाणे हेॾो कुझु आहे, तव्हांजो टाइम त खपे न, दिमाग़ त खपे न। मां अकेलो छा छा कंदुमि? इहो त खाली हिकु प्लान आहे। ऐं ॿियो? ॿियो तव्हां ॿुधायो, रोटी पाणी थी वई? ऐं ॿियो प्लान छा आहे उहो ॿुधायो। प्लान त जाम आहिनि। ॿियो प्लान कीअं आहे न, पार्किंग जे पासे में ई गैरेज, चांहि वारो, टपड़ी। भाई कंहिंखे सिगरेट बिगरेट पीअणो हुजे, टक फुल कमाई अथव सिगरेटनि में। वाह, हाणे कयो न धंधे जी ॻाल्हि, मतिलबु वॾो सोचो था कुझु तव्हां। त हिन ई ॻाल्हि ते मूंखे हाणे तव्हांखे ऑफर ॾियण जी दिलि थिए थी। त मुंहिंजो ऑफर अथव 80 कलाक 10%। महिरबानी तव्हांजी। ॿियो प्रवीण सेठ, तव्हांजो छा वीचार आहे? ॾिसो न, धंधे में कम जाम आहे, त मुंहिंजो ऑफर अथव 100 कलाक 15%। खणो या न खणो, तव्हांजी मर्ज़ी। हा, सॼी महिनत असां कयूं, 15% हिननि खे चढ़िया असां ई अचूं था जेके। ॾिस, हिन धंधे में खपे तोखे पहुच, ऐं तो ख़बर थी मुंहिंजी पहुच केतिरी आहे। वधीक न सोच, डील क्लोज कर, जल्दी कर। ॾिसो, धंधे में पहुचां, वधीक खपेव दिमाग़। मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव धंधो कीअं वधाइणो आहे। 2 मिंट मूंखे ॾियो न, मां सोचियां। सोचो सोचो। छा करणु खपे? आहिनि त ॿई चढ़िया, पहिरियों ई लोन चालू आहे, हिननि जी मगजमारी चालू आहे, कयां त कयां छा? ॾिसो, मां चाहियां थो तव्हां ॿई अचो। छा आहे, मां बि ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजो बि कुझु सोचियो। ॾिसो नील जी, हिन धंधे में न महिनत जाम आहे। त प्रेम भाउ 50 कलाक ऐं मां 50 कलाक मिलाए करे 100 कलाक तव्हांखे ॾींदासीं, ऐं तव्हां खां वठंदासीं 20%। सेठ, 20% जाम आहिनि। ॿुधो, 10 न सोचो। इहो ॾिसो कि भई गॾु था अचूं त तव्हांखे घणो फ़ाइदो थींदो। छा आहे, अॻियां सोचो न। ठीकु आहे, हले हले, डन डन कयोसि, डन। डील ठीकु आहे, डील डन। हिकु सेकंड। मूंखे इहो नथो सम्झ अचे, तव्हां असां खां पैसा वठी सघो न, 100 कलाक छो वठो? ॾिसो शाक्स, मां तव्हांजा पहिरियां 2 एपिसोड ॾिसी आया। पहिरें में त तव्हांजा पैसा न्याणियुनि जी शादीअ में हली विया, ॿिए में तव्हां पंहिंजा कर्ज़ लाथव। जहिड़े हिसाब सां तव्हां डीलूं कयो था न, मूंखे लॻे नथो हाणे तव्हां वटि पैसा हूंदव। थैंक यू। ॾिसो, हिन सीजन में मां कलाकनि सां कमु कयां थो, मथे सीजन में मूंखे पैसा खपनि। ॾिसो, पैसनि बिना मज़ो न ईंदो आहे। हल भाई, हल जल्दी कर। छो हले? शाक्स काॾे? शाक्स हेॾे, ॿुधो। तव्हांजो स्वागत आहे आज त शार्क में। अॼु असां सां गॾु आहिनि प्रवीण चुग, जेका सिंधी बॉइज़ जा को फाउंडर आहिनि। प्रवीण जी, जबलपुर मां निक मुंदवानी तव्हां खां पुछे थो, अॼुकल्ह धंधे में कॉम्पिटिशन जाम थी वियो, त हिन कॉम्पिटेटिव मार्केट में पंहिंजे धंधे खे डे बाय डे कहिड़ो ग्रो कीअं कयूं, हुन लाइ कुझु ॿुधायो। ॾिसो, सभिनी खां पहिरियों त मां चवंदुमि, जेको पंहिंजो ग्राहक आहे न, उनखे जेकी शइ खपे उहा शइ उनखे ॾियो। बरोबर। ऐं ॿी ॻाल्हि, ऑफर कढो, हीअं हिक ते हिकु फ्री, हीअं 2 ऑफर कढो, त कीअं दुकान ते गर्दी अची वेंदी, ग्राहक अची वेंदा मस्तु। बरोबर बरोबर। ऐं टियों, सभिनी खां इम्पोर्टेंट, हे जेके सिंधी कंटेंट क्रिएटर न, इन्हनि खां एडू करायो इंस्टाग्राम ते, इंस्टा ते, यूट्यूब ते, एडू बरोबर बरोबर। पोइ हली वेंदा। ऐं हिकु ॿी ॻाल्हि अथव इम्पोर्टेंट, हे जैकेट आहे न मस्तु, नओं कलर न वठी मार्केट मां। धंधे जी ॻाल्हि चालू आहे हिते। धंधे लाइ इहे 3 ॻाल्हियूं बसि, इन तां मस्तु माना भॻवान जी महिर ईअं थी वेंदी आहे, पुछो ई न। निक भाउ, तव्हांखे तव्हांजा सवाल जो जवाबु मिली वेंदो। त असां मिलूं था तव्हां सां ॿी वीडियो में। हिन सीज़न खे प्यार ॾियण लाइ थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल।